वज़ीर सिंध महाज़ तरफ़ां शीदी ॻोठ में कॉमरेड मामा बरात ख़ासकेली जी याद में प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां सियासी समाजी तंज़ीमनि जे कारकुननि ऐं इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ शख़्सियतनि वॾे तादाद में शिरकत कई। इन मौक़े ते प्रोग्राम जे ख़ासि महिमान अब्दुल ख़ालिक चुणी जो ख़िताब कंदे चयो त मामा बरात ख़ासकेली मलीर समेत कराची जे बहराड़ियुनि जे वजूद ऐं ॿियनि शयुनि जी बका लाइ मुसलसिल जिदोजहद कई। हिन वक़्तु सिंध ते धारियुनि जी यलगार आहे। ॻोठ खे ड्राहे संदन अबाणियुनि ज़मीननि ते कब्ज़ो करे बहरिया टाउन DHA ऐं कॉलोनियूं ठाहियूं पिया वञनि, जिन ख़िलाफ़ बरात ख़ासकेली जहिड़नि कारकुननि जी सख़्त ज़रूरत आहे। पाकिस्तान ख़ासकेली इतिहाद जे मरकज़ी वाइस चेयरमैन मोहम्मद याकूब ख़ासकेली चयो त असांजे क़ौमी काफ़िले खे बरात ख़ासकेली जे विछोड़े सां कापारी धकु लॻो आहे। मलीर में पाण बचाइण ऐं बुनियादी हक़ हासिल करण लाइ सघारी जिदोजहद जी ज़रूरत आहे।